जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधायां थी श्रीमद भगवद गीता जो अध्याय पहिरियों। त सभई प्रेम सां चओ श्री कृष्ण भगवान जी जय। हितां श्री गीता जे ज्ञान जी कथा शुरू थी। जॾहिं कौरव पांडव महाभारत जी युद्ध करण लाइ हलिया, तॾहिं राजा धृतराष्ट्र चवण लॻो त मां बि युद्ध जो कौतक ॾिसण लाइ हलंदुसि। तॾहिं श्री व्यास देव चवण लॻुसि त हे राजन, तोखे अखियूं किथे आहिनि? अखियुनि खां सवाइ कीअं ॾिसंदे? तॾहिं राजा धृतराष्ट्र चवण लॻो त हे स्वामी, ॾिसंदुसि त न, पर ॿुधंदुसि त सही। तॾहिं व्यास देव चयो त हे राजन, तुंहिंजो जो रथ हलाइण वारो संजय आहे, सो मुंहिंजो प्यारो सिख आहे। सो हे राजन, जेका महाभारत कुरुक्षेत्र में युद्ध थींदी, सो हे संजय तोखे इते ई वेठो ॿुधाईंदो। जॾहिं व्यास देव जा वचन संजय ॿुधा, तॾहिं व्यास देव खे हथ जोड़े वेनती करे चवण लॻो त हे प्रभु, महाभारत जी युद्ध कुरुक्षेत्र में थींदी ऐं मां हिते हस्तिनापुर में रहंदुसि, जा तव्हां मूंखे आज्ञा कई आहे जो राजा धृतराष्ट्र खे हिते वेठे ई युद्ध जो कौतुक संजय ॿुधाईंदो। सो हे प्रभु, मां हिन हस्तिनापुर में रही कुरुक्षेत्र जे युद्ध जो समाचार कीअं ॼाणंदुसि ऐं राजा खे कहिड़ीअ तरह ॿुधाईंदुसि? जॾहिं संजय हिन रीति वेनती करे व्यास देव खे चयो, तॾहिं श्री व्यास देव प्रसन्न थी करे संजय खे वर ॾेई हिन तरह चवण लॻो, हे संजय, मुंहिंजी कृपा करे तोखे सभु हिते ई ॾिसण में ईंदो। बुद्धि रूप अंदरनि नेत्रनि करे तोखे घणो समाव पवंदो। तॾहिं संजय खे दिव्य दृष्टि थी, यानी बुद्धि रूप नेत्रनि करे प्रकाश थियण लॻो। हाणे महाभारत जे युद्ध जो कौतक ॿुधो, जंहिंमें 7 खोड़ियूं लश्कर पांडवनि जो ऐं 11 खोड़ियूं लश्कर कौरवनि जो। इहे ॿई लश्कर पंहिंजो पंहिंजो तरफ़ वठी कुरुक्षेत्र जंग जे मैदान में कठा थिया। हाणे धृतराष्ट्र संजय खां पुछण लॻो, हे संजय, कुरुक्षेत्र धर्म जी जाइ, तंहिंमें मुंहिंजे पुटनि ऐं पांडवनि छा छा कयो, सो मूंखे ॿुधाए। राजा जा वचन ॿुधी संजय चवण लॻो, हे राजन, तुंहिंजो पुट जो आहे दुर्योधन ते पांडवनि जो लश्कर ॾिठो, सो पांडवनि जो लश्कर कहिड़ो आहे? चङो ठाह ठूह सां ऐं पंगतियूं ॿधल आहिनि। हे राजन, तुंहिंजो पुटु राजा दुर्योधन पांडवनि जो लश्कर ॾिसी पंहिंजे गुरुदेव द्रोणाचार्य जे वेझो अची हथ ॿधी चवण लॻो, हे गुरु, ॾिसो त सही, पांडवनि जो लश्कर कहिड़ो न चङो ठाह ठूह सां ऐं पंगतियूं ॿधी बीठो आहे, ऐं द्रौपद जो पुटु धृष्टद्युम्न ऐं तुंहिंजो सिख आहे। तंहिं पांडवनि जो लश्कर ॾिसी पंगति खणी न जोड़ जक सां ठाही आहे। पंगति कहिड़ी न जोड़ जक सां ठाही आहे? हे स्वामी, पांडवनि जो लश्कर जे मुख्य योधन जा नाला ॿुधो। वॾो धनुष खणण वारो भीमसेन, अर्जुन, राजा जुझधान, राजा विराट, राजा द्रौपद, महारथी धृष्टकेतु, चेकितान ऐं महाबली काशीराज ऐं पुरजीत, कुंती भोज, माण्हुनि में श्रेष्ठ शैब ऐं विक्रांत, श्रेष्ठ शैबज ऐं विक्रांत, वॾो धनवान उत्तमोज, सुभद्रा जो पुटु अभिमन्यु ऐं द्रौपद जा पुट रथनि ते चढ़ियल आहिनि। हाणे दुर्योधन पंहिंजे लश्कर जा मुख्य वॾा योद्धा द्रोणाचार्य खे ॿुधाए थो,
हे गुरु, ब्राह्मणनि में श्रेष्ठ द्रोणाचार्य मुंहिंजे लश्कर में मुख्य योद्धा पहिरियों तूं थिए। पहिरियों तूं, ॿियो भीष्म ऐं करण आहिनि। कृपाचार्य सहित जय अश्वत्थामा, विकर्ण ऐं समोदत्त, इन्हनि खां सवाइ ॿिया बि घणा वॾा योद्धा आहिनि। जन मुंहिंजे वास्ते पंहिंजे शरीर जो सुख छॾे पाण खे कष्ट में विधो आहे। जे घणनि क़िस्मनि जा हथियार पहिरण वारा आहिनि ऐं लड़ाई करण लाइ बलवान ऐं सियाणा आहिनि। असांजी सेना 11 खुड़ियूं ऐं पांडवनि जी सेना थोरी 7 खुड़ियूं आहिनि। असांजी सेना जो रक्षा कंदड़ भीष्म पितामह आहे ऐं पांडवनि जी सेना जो रक्षा कंदड़ भीमसेन आहे। हाणे दुर्योधन पंहिंजे सेना खे थो चवे, जेतिरी मुंहिंजी सेना आयो, तव्हां सभु भीष्म जी रक्षा करियो ऐं हुन जो हुकुम मञो। कौरव सेना जो वॾो भीष्म पितामह आहे। पितामह इहो वचन ॿुधी दुर्योधन खे ख़ुशि करण लाइ शींहं वांगुरु गजण लॻो। पंहिंजो प्रताप नाले शंख खणी वॼाइण लॻो। तंहिंखां पोइ संदसि सेना बि शंख वॼाइण लॻी ऐं नगारा, नौबतां, दमामा, दुहिल, गऊ मुख ऐं बजर बिगल बाजा भारी सेना मिली वॼाइण लॻी। वॾो आवाज़ थियण लॻो। हाणे पांडव सेना जे बाजनि वॼाइण वारनि जो हाल थो कजे। जंहिं रिथ ते श्री कृष्ण भॻवानु वेठो आहे, सो कहिड़ो शोभ्या आहे। बादल बरसात में घोड़नि जो रंग गांइ जे खीर जहिड़ो अछो आहे ऐं कमल वांगुरु घोड़नि जो मुंहुं टिड़ियल आहे। ॻिचीअ में रेशमी सॻे सां सोना घुंघरू पुतला झाबा ऐं पेरनि में नूरा सोन जा जड़ियल घोड़नि खे शोभायमान करे रहिया आहिनि। शोभायमान रिथ ते शंख अर्जुन वॼाइण लॻो ऐं पौंढर नाले शंख भीमसेन वॼाइण लॻो। जो महाभारत रिथ फेरे ॿिन्ही सेनाउनि जे विच में खड़ो कर, जो मां ॾिसां त लड़ाई करण केरु केरु आया आहिनि, जो पंहिंजा प्राण धन त्यागे था लड़नि। मां तन सभिनी खे ॾिसां। संजय वाच। संजय धृतराष्ट्र खे तो चवे, हे राजन, ऋषिकेश रक्षा करण वारो श्री कृष्ण भॻवानु आहे। तंहिं घोड़ा फेराए अर्जुन जो
रिथ वरी वञी ॿिन्ही सेनाउनि जे विच में खड़ो कयो, जिते भीखम ऐं द्रोणाचार्य जो भर में द्रोणाचार्य जे भर में खॿे सॼे पासे थिया भी योद्धा हुआ। तॾहिं श्री कृष्ण भॻवानु चवणु लॻो, हे अर्जुन, मां तुंहिंजो रिथ कौरव सेना जे सन्मुख आणे खड़ो कयो आहे, तूं तन खे ॾिस। तॾहिं अर्जुन ॾिसणु लॻो जो कौरवनि जो सेना में कहिड़ा कहिड़ा योद्धा हुआ। पितामह, गुरु, सौट, पुट, भाउर ऐं साला साहुरा, मिट माइट, यार अजीज पंहिंजा ॾिठा। अर्जुन खे ॿिन्ही सेनाउनि में पंहिंजा कुटुंब ॾिसी ॾाढो मोह ऐं दया आई। तॾहिं क्रोध करे श्री कृष्ण खे चयाईं, अर्जुन वाच। अर्जुन चवणु लॻो त हे श्री कृष्ण भॻवानु, हिन सेना में मूंखे त पंहिंजा कुटुंबी सजण ॾिसण में था अचनि, जो युद्ध जे मैदान में योद्धा आया आहिनि। तन खे ॾिसी मुंहिंजो जीव ॾाढो दुख थो पाए ऐं मुंहिंजा होश उॾी विया आहिनि ऐं मुंहिंजो गांडीव नाले धनुष हथ मां किरी पियो आहे। मुंहिंजा वार खड़ा थी त्वचा खल सड़ी वई आहे, मूं बीह नथो सघां ऐं मन में भरम बि पियो आहे। हे प्रभु, मां सुगुन मंदा थो ॾिसां ऐं उन्हनि भाउरनि खे मारण करे मां पंहिंजी सोभिया बि नथो ॾिसां। मूंखे राज जे सुख वठण जी बि इच्छा न आहे। हे गोविंद, राज जा भोग ऐं रस कहिड़े कम जा आहिनि ऐं जंहिं निमित राज वठिजे सो कुटुंब जा लोक सुख पाइनि, से ई कुटुंब मारे राज वठां। सो ईअं कुटुंब जा लोक योद्धा प्राण त्यागे धन माल छॾे लड़ाई करण वास्ते खड़ा थिया आहिनि। से ही केर आहिनि के गुरु, पितामह, पुट, पोटा, ताया, सौट, माइट, साहुरा। हे मधुसूदन, मूंखे इन्हनि जे मारण जी इच्छा कान आहे। मूंखे इन्हनि ते दया अचे थी, सो इन्हनि खे मारे त्रिलोकीअ जो राज मिले तॾहिं बि हिननि खे न मारियां। हिन धरतीअ जे राज जी कहिड़ी ॻाल्हि कजे। हे जनार्दन, धृतराष्ट्र जे पुटनि खे मारण में मुंहिंजो कल्याण न आहे। हिननि जे मारण में मूंखे वॾो पाप लॻंदो। जेकॾहिं इहे वॾा पापी बि आहिनि तॾहिं बि हिननि खे मारणु न घुरिजे। हे प्रभु, हे सभु पूॼण जोग आहिनि ऐं भेटा जोग आहिनि, हिननि खे मूं न मारींदुसि। हे माधव, भाई बंधु कुटुंबी, हिननि खे मारण करे मूंखे मुक्ति काथे आहे। अगरि राज जे लालच करे हिननि जी बुद्धि अंधी थी आहे, मगर धृतराष्ट्र जे पुटनि कुटुंब जो नाश करण करे दुख थो थिए ऐं मिटनि सां कपट करण करे पाप थो थिए। सो हे राज जे लोभ करे नथा सम्झनि ऐं मूं त हिन पाप खे सम्झां थो। जो कुल जो नाश करण करे पाप थिए थो, तंहिं पाप खे मूं चङी तरह ॼाणा थो। जेके कुल जे नाश करण करे पाप थियनि था, तंहिंखे हाणे अर्जुन खोले थो चवे। हे जनार्दन, जेकॾहिं कुल जो नाश कजे त अॻिला धर्म जे पुराणा हलंदड़ आहिनि, तन जो बि नाश थींदो आहे। जॾहिं कुल जे धर्म जो नाश थियो तॾहिं सारो कुल में अची अधर्म प्रवेश कंदो ऐं कुल जूं सभु स्त्रियूं विधवा थी ॿियनि पुरुषनि सां व्यभिचार कंदियूं आहिनि। स्त्रियुनि मां वरण शंकर पुट पैदा थींदा तन। वरण शंकर जो हथ जो पिंड ऐं पाणी पितरनि खे न पहुचंदो। जे पितरनि खे पिंड ऐं जल न मिलियो त इहे पितर स्वर्ग खां किरी नरक में वञी पवंदा। सो हे यदुवंशी श्री कृष्ण भॻवानु, जंहिं कुल जो नाश कयो तंहिं एतिरा पाप कया से तंहिंजे सिर ते आहिनि। सो उन्हनि पापनि जो फल कहिड़ो थो पाए, हमेशह दुखी थी नरक थो भोगे। ईअं मां न्याव शास्त्र में ॿुधो आहे। हाणे वरी अर्जुन पछताए थो ऐं हथनि सां ताड़ी वॼाए सिर खे फेरे चवे थो, हाय हाय
मां कहिड़ो पाप जो उद्यम कयो, राज सुख जे लालच करे कुल जो नाश कयुमि। हाणे मां पंहिंजे हथनि में हथियार न खणंदुसि। हाणे धृतराष्ट्र जे पुटनि खे हथियार हथनि में हूंदा, मां उन्हनि जे सन्मुख वेंदुसि ऐं इहे मूंखे मारींदा। हिन में मुंहिंजो कल्याण थींदो। संजय वाच। संजय धृतराष्ट्र खे तो चवे, हे राजन, अर्जुन हीअ वचन चई धनुष बाण उछले शोक जे समुद्र में बेहोश थी धरतीअ ते मूर्छा थी किरी पियो। इति श्री भगवत गीता श्री कृष्ण अर्जुन संवादे पहिरियों अध्याय संपूर्ण थियो। सभई चयो श्री कृष्ण भगवान जी जय।